हाला नवां जे मखदूम नूं गवर्नमेंट उर्दू प्राइमरी स्कूल में सिंधी सेक्शन की इमारत न हुजण करे 300 खां वधीक ॿार छपरे हेठां तालीम पिराइण ते मजबूर। ख़बर मूजिब हाला नवां जे मखदूम नूं गवर्नमेंट उर्दू प्राइमरी स्कूल में सिंधी सेक्शन में पढ़ंदड़ ग़रीब ॿारनि के स्कूली इमारत न हुजण करे 300 खां वधीक ॿार शदीद सर्दी के मौसम में छपरे अडियल चौदीवारी में तालीम पिराइण ते मजबूर आहिनि। गुज़िरियल बरसातुनि बाद छपरो ज़बून हाली जो शिकार थी वञण करे ॿारनि जी हयातुनि के ख़तरो आहे, जंहिं करे केतिरनि ई ॿारनि स्कूल अचण छॾे ॾिनो आहे। स्कूल के उस्तादनि तुफ़ैल अहमद सुमरो, मीर डाहरी, नज़ीर कुरैशी ऐं ॿियनि उस्तादनि जो चवणु आहे त बार शिकायतुनि बावजूदि हुकूमत ऐं इंतज़ामिया स्कूल लाइ अलॻि इमारत ॾियण लाइ तयार नाहे ऐं नई मरम्मत कराइण लाइ को बि तहरुक वरितो वियो आहे। हुननि सिंध हुकूमत ऐं तालीम खाते जे अमलदारनि खां मुतालबो कयो त स्कूल लाइ अलॻि इमारत ॾिनी वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।